हींअर अॻवान कामरेड मुजीबुर रहमान भुट्टो असां सां गॾु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल आउं पीपल्स पार्टी जो सीनियर ऐं नंढड़ो अदना कारकुन आहियां ऐं पीपल्स पार्टी जो कारकुन थी रहंदुसि। मुंहिंजी सुञाण पीपल्स पार्टी आहे ऐं ॾुखो दोस्तनि जो ज़रूरु आहे, छो त हितो जा मक़ामी पीपल्स पार्टी जा अॻुवान जेके आहिनि उहे उन मां जॾहिं असीं पीपल्स पार्टी जा नज़रियाती कारकुन मायूस आहियूं त हितो जे वोटर जेके आहिनि उहे बि वीचारा मायूस आहिनि, बदतर जो शिकार आहिनि। छो त मां हाणे कुझु पोएं हफ़्ते जाम साहब जन खे डिप्टी जनरल सेक्रेटरी सिंध जो मंतखब थियण ते मुबारक वञणु आदरपुर पहुतुसि जाम हाउस त जॾहिं जाम साहब खे मारूज़ कयुमि। शबीर अहमद शेख साहब टाउन जो चेयरमैन आहे, हिकिड़ो सुठो वर्कर बि आहे, एक्टिव वर्कर बि आहे। शहर जे लाइ उनखे थोरो फ्री छॾियो, हुनखे बजट वठी ॾियो त उहो शहर जे लाइ कमु करे। बहरहाल हुन वीचारे इहा जाम साहब चयो त मां ज़रूरी आहे। ऐं छो त पोइ वॾी इलेक्शन में जेका हितां जे माण्हुनि ऐं पीपल्स पार्टी जे नज़रियाती कारकुननि मुख़लिस कारकुननि ख़ुदा जो कसम आहे जीअं ॾींहुं राति जदोजहद कयूं। असांखे ताईं ॿुधाईं त पनवाकल शहर में जेका गंदगी थी वई आहे ऐं पाणी ख़राबु उहा हितो जी इंतिज़ामिया जी नाहेली आहे। इन जो केरु ज़िम्मेवार आहे? उहो ॾिसो न, उहो बीमारी बि पकड़िजे थी। शहर में असीं पाण मां पंधु सॼो ॾींहुं जाकात पोइ घुमूं था पिया, शहर में वाक़ई गंदगी बि आहे, उन खां पोइ सफ़ाई सुथरी बि कोन्हे। इहा सिर्फ़ु टाउन चेयरमैन वीचारे जी न आहे, छा आहे त उते जेको इंतिज़ामिया असां सां उहा बि कोऑपरेट नथी करे। लोकल इंतिज़ामिया उहा बि हालांकि मिशनरी असांजी हेॾो बजट आहे टाउन कमेटी जो, उहे पघारुनि ताईं मौजूदु आहिनि। ॿुधूं, मां शबीर साहिब सां ॻाल्हायो आहे त बाबा तव्हां काउंसलर साहिबान चेयरमैन साहिब तव्हां पन्याकल जे लाइ पन्याकल जे शहर में एतिरो कुझु करे वञो जीअं माण्हू तव्हांखे सुठे लफ़्ज़ में यादि कनि। ऐं पनवाकल में जेके MPA साहिबु या विक्रम साहिबु खटे वियो आहे, हिन महिल ताईं को अहिड़ो को कमु को तरक़ियाती कमु न आहिनि थिया, हिन महिल तव्हां छा थियो? अलहमदुलिल्लाह इहा कंहिं दोस्तनि जी भुल आहे। पीपल्स पार्टी में जेतिरा पनवाकल में कम साईं खुर्शीद अहमद शाह ऐं जाम इकरामुल्लाह ख़ान कया आहिनि उहे शायदि तारीख़ में कंहिंखे उहो कोन्हनि। तव्हां ॿिए हंधि बि हलो ॾरकी मीरपुर जिथे ॿियनि शहर में ॾिसो, उनखां पोइ बि पनवाकल असांजो शहर बहितरु आहे। पर इहो आहे त थोरी कमी कोताही आहे, उहा असांजी नाअहली जेकी आहे उहा असांजे इंतिज़ामिया जी लोकल इंतिज़ामिया जी नाअहली आहे। बदअमनी हुजे चाहे सफ़ाई सुथरी हुजे या उहा जेको बि आहे उहा मां ज़रूरु एतिरो चवंदुसि। ऐं सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जन खे त असांजे टाउन कमेटी पनवाकल में जेतिरी आबादी आहे उन हिसाब सां असांजे MPS MNA साहिबान खे एतिरी बजट ॾेई जेको असांजे शहरी मसइलनि खे अवल तरजीह ॾेई करे ईंदड़ बल्दियाती इलेक्शन ऐं वॾी इलेक्शन में जीअं अव्हांखे ऐं पार्टी खे तकलीफ़ न अचे। ऐं मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त नज़रियाती कारकुननि जी अहमियत ऐं इज़त उन्हनि खे ॾिनी वञे, उन्हनि जे जाइज़ मसइले खे तरजीह